ॾिसो असांखे वो विश्वास काथे हूंदो आहे। भगवत गीता में हिकिड़ो अनमोल वचन भगवान चवनि था, वैसे तो पूरी भगवत गीता ही अनमोल आहे, पर जेको असां खणी वठो हा न, त हिते हिकिड़ो वचन जेको असां तव्हांखे ॿुधायूं था कि श्री कृष्ण भगवान चवनि था अर्जुन, अगर कोई माण्हू एतिरो विश्वास रखे न कि मां दयालु आहियां, मां दया ही कंदो आहियां, त उहो बि मुक्ति पाए वठंदो आहे। हाणे तव्हां वीचार कयो कि भगवान दयालु आहिनि, वो त आहिनि, लेकिन अगर असां विश्वास कयूं त असांखे मोक्ष मिली वेंदो। अविश्वास जो अर्थ छा आहे ॿुधायो? कि अगर सुख में दयालु आहिनि त दुख ॼण महिल बि उहे दयालु आहिनि। अगर लाभ थिए त भगवान दयालु आहिनि, त हानि थिए तॾहिं बि भगवान दयालु आहिनि, उनमें भी उनजी दया आहे। अगर मान मिले, सम्मान मिले, गुलन जा हार मिलन त भगवान ॾाढा दयालु आहिनि। अपमान मिले, तिरस्कार मिले, कंडा मिलन त पो केर आहिनि? हाणे त आवाज ही नथी निकिरे न तव्हांजी। दयालु त हमेशा दयालु।